न्यू सईदाबाद जे मेराण हाईवे जे ॿिन्ही पासनि खां मुतासिर समय ॻोठनि जो पाणी कढण लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राष्ट्रीय पाक फौज जे कर्नल हुसैन SSP मोहम्मद सलीम सां गॾु न्यू सईदाबाद लॻ ज़ेर पीर मोरी ते हंगामी प्रेस कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त ज़िले इंतिज़ामिया मटियारी ताज़ो बरसातुनि में सभ खां वधीक मुतासिर थियल तहक़ीक़ न्यू सैदाबाद में मेहराण हाईवे जे ॿिन्ही पासनि ते बीठल बोर्ड जे पाणीअ खे पुराणे कुदरती गुज़रगाह मार्खवाह ज़रिए निकाल करण जो वॾो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं ज़रिए 100 खां वधीक पाणी ठहियल ॻोठ खां पाणी रूड़ी केनाल में निकाल कयो वेंदो, जंहिं लाइ रिथाबंदीअ ते बाक़ाइदा अमल शुरू कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद पाक फौज जे कर्नल हुसैन SSP मटियारी मोहम्मद कलीम अलक सां गॾु न्यू सैदाबाद वेझो ज़ेर पीर मोरी वटि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आबपाशी खाते रेवेन्यू ऑफिसरनि पारां तयारु कयल नक्शनि मुताबिक़ मनसूबाबंदी कई वई आहे। असांजो क़तई तौर ते उहो मक़सदु आहे त हिकु इलाइक़े मां पाणी कढाए ॿिए इलाइक़े खे ॿोड़ियो वञे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।